बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल खलाइक़ अजमईन व अला अहलि बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरआनिम मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नमा यख़्शल्लाह मिन इबादिहिल उलमा। इन्नल्लाह अज़ीज़ुन गफ़ूर। अज़ीज़ान गिरामी व नाज़रीन मुहतरम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अज़ीज़ान गिरामी, चौथी नशिस्त सां तारीख़ उलमा जे मौज़ू सां गॾोगॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत थिया आहियूं। त उलमाअनि जी काफ़ी वॾी फ़ज़ीलत आहे, जीअं कुझु नशिस्तुनि में ज़िक्र कईसीं ऐं कुझु इंशा अल्लाह कंदासीं। तारीख़ उलमा हूअं त वसी मौज़ू आहे, इंशा अल्लाह मुख़्तसिर वक़्त में ऐं मुख़्तसिर टाइम में तव्हांजे आॾो हाज़िर ख़िदमत कंदासीं। उलमाअनि जी वॾी फ़ज़ीलत आहे, जीअं क़ुरान मजीद में इहा आयत मिले थी ऐं पोइ नशिस्तुनि में इहो बि ज़िक्र कयोसीं इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम खां। बहरहाल काफ़ी फ़ज़ीलत आहे, लेकिन ख़बरदार उन्हनि उलमाअनि जी मुज़म्मत बि आहे। कंहिं उलमाअनि जी जंहिंजी मुज़म्मत कई वई आहे, उन्हनि जी इज़त करणु बिल्कुलु सही न आहे। छो? इन जे करे जो रिवायतनि में इहो मिले थो त कंहिं रसूल इस्लाम खां पुछियो, या रसूल अल्लाह, त उलमा, छो जो जीअं रिवायतनि ॿियो बि आहे त माना सभ खां पहिरियां त उलमा जेके आहिनि उन्हनि जी बिल्कुलु फ़ज़ीलत आहे, लेकिन इहो सुवालु कयो आहे सभ खां पहिरियां त ए अल्लाह जा रसूल, सभ खां पहिरियां जन्नत में केरु वेंदो? अल्लाह जे पाक नबी फ़रमायो त सभ खां पहिरियां जन्नत में आलिम दीन वेंदो। त उन ई शख़्स वरी सुवालु कयो त ए अल्लाह जा पाक नबी, त सभ खां पहिरियां दोज़ख में केरु वेंदो? जहन्नुम में केरु वेंदो? अल्लाह तबारक व तआला जे नबी फ़रमायो त सभ खां पहिरियां जहन्नुम में आलिम दीन वेंदो। उन शख़्स इहो पुछियो, ए अल्लाह जा नबी, का वजह, कहिड़ी वजह आहे ऐं छा वजह आहे सभ खां पहिरियां जन्नत में बि आलिम दीन वेंदो ऐं सभ खां पहिरियां जहन्नुम में बि आलिम दीन वेंदो? अल्लाह जे पाक नबी फ़रमायो, इन ई जे लाइ जो जेको आलिम दीन सभ खां पहिरियां जन्नत में वेंदो, उन हक़ाइक़नि खे वाज़िह कयो ऐं जेके जेके हक़ हुया अवाम जे साम्हूं रखिया ऐं हर शइ ॿुधाई, पंहिंजे इल्म खे न लिकायईं। ऐं जेको आलिम दीन सभ खां पहिरियां जहन्नम में वेंदो, त अल्लाह जे नबी फ़रमायो, इन ई जे करे जहन्नम में वेंदो, छो जो अल्लाह तबारक व तआला इहो नथो चाहे त ही जन्नत में वञे। इन जे करे छो जो हिन पंहिंजे इल्म खे, हिन इल्म पिरायो, लेकिन को फ़ाइदो न थियो अवाम खे, बल्कि हिन पंहिंजे इल्म खे लिकायो आहे, को बि हक़ हिन ज़ाहिर नाहे कयो। लिहाज़ा ही सभ खां पहिरियां जहन्नम में वेंदो। इंशा अल्लाहुल अज़ीज़ अॻिते गुफ़्तगू थींदी, छो जो काफ़ी तबक़ा आहिनि, काफ़ी मरतबा आहिनि, त जन्नत में कहिड़ा उलमा वेंदा ऐं जहन्नम में कहिड़ा उलमा वेंदा, इंशा अल्लाह। ऐं जेके इल्म लिकाइनि था ख़ुसूसन उन में बहस कंदासीं अॻी नशिस्त में। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।